अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ईरान टीवी न्यूज़ में आवाया सारा सुब्रो माहिया फराशा सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल पारां ईरान ते गडि॒यल हमला। ईरान जो दिफ़ा वारे वज़ीर ऐं ईरानी पासदारनि इनक़लाब जो सरबराह शहीद। तेहरान जे महराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मीज़ाइल हमला। असफान, तबरेज़, कुम, लोरिस्तान, करमानशाह, कर्ज ऐं ॿियनि शहरनि में बि धमाका। ईरान जे मैनाब वारे इलाइक़े में छोकिरियुनि जे स्कूल ते मीज़ाइल हमले में 60 ॼणा शहीद, 63 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में शागिर्दियाणियुनि जो वॾो अंग बि शामिल। बरतानवी ख़ाबरू इदारे मुताबिक़ इसराइली हमलनि में ईरान जो दिफ़ा वारो वज़ीर अमीर नसीरज़ादा ऐं ईरानी पासदारनि इनक़लाब जो सरबराह मोहम्मद बाक़पोर शहीद थी विया आहिनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। इसराइल में अमेरिका जे हमलनि बाद ईरान जी जवाबी कार्रवाई। इसराइल ते 40 बैलिस्टिक मीज़ाइल फायर कया विया। ईरान जा दुबई, बहरैन, कुवैत, अबूधाबी ऐं कतर में अमरीकी अॾनि ते वार। अबूधाबी में अमरीकी बेसनि ते ईरानी जवाबी कार्रवाई में मीज़ाइल जो टुकड़ो लॻण सबबि पाकिस्तानी शहरी मारिजी वियो। पाकिस्तानी सिफ़ारतखाने पारां तस्दीक़। ईरान, इसराइल ऐं अमेरिका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई खे ऑपरेशन वाइदा सादिक 4 जो नालो ॾेई छॾियो। ईरानी पासदाराने इनक़लाब चयो आहे त ख़िते में मौजूद केतिरनि ई अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो आहे। बहरीन, कतर ऐं मुतहदा अरब इमारात में मौजूद अमरीकी अॾनि सां गॾु वालरियल फ़लस्तीन जे इलाइक़नि अंदरि इसराइली फ़ौजी अॾनि खे बि निशानो बणायो वियो आहे। ईरान जे हथियारबंद फ़ौज ऐं ड्रोन हमला जारी आहिनि। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद विच में राब्तो। इसराइल पारां ईरान ते हमले जी मज़म्मत। वज़ीर-आज़म तरफ़ां सऊदी क़यादत खे मुकमल हिमायत जी ख़ातिरी। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमुन लाइ तामीरी किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं। हिन मुश्किल घड़ीअ में सऊदी भाइरनि सां गॾु बीठल आहियूं। पाकिस्तान सऊदी अरब जे ख़ुदमुख़्तारी ऐं सालमियत जी हिमायत जारी रखंदो। अहिड़नि क़दमनि सां ख़िते अंदरि ख़तरनाक सूरतहाल पैदा थी सघे थी। दुआ आहे त रमज़ान करीम जूं बरकतूं ख़िते में सुकून ऐं इस्तेहकाम खणी अचनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान जोहरी हथियार नथो रखी सघे। असांजो मक़सदु ईरानी ख़तरनि खे ख़तमु करे अमरीकी अवाम जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाइणु आहे। ईरान ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त ईरान परे फ़ासिले ताईं मार कंदड़ मीज़ाइल तयारु करे रहियो आहे, जेको अमेरिका ऐं ॿियनि लाइ ख़तरो आहे। ईरान जे मीज़ाइल इंडस्ट्रीअ खे तबाह करे छॾींदासीं। अफ़गान तालिबान रिजीम ख़िलाफ़ पाक फ़ौज जो ऑपरेशन ग़ज़ब-ए-लिल-हक़ जारी। 331 अफ़गान तालिबान मारिजी विया। अफ़गान तालिबान जूं 104 चेक पोस्टूं मुकमल तौर ते तबाह। पाक फ़ौज जे जवाननि 22 चेक पोस्टुनि ते कब्ज़ो करे वरितो। पाक फ़ौज अफ़गानिस्तान में 37 हंधनि ते निशानो बणायो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त अफ़गान फ़ोर्सिस जूं 163 टैंकूं ऐं फ़ौजी गाॾियूं बि तबाह कयूं वयूं आहिनि। कराची एयरपोर्ट ऐं भरपासे में सिक्योरिटी इंतज़ाम वधीक सख़्त। मुसाफ़िरनि खे वक़्त खां अॻु एयरपोर्ट पहुचण जी हिदायत। पुलिस, रेंजर्स ऐं ASF जे इज़ाफ़ी नफ़री मुक़रर ज़रियनि जो चवणु आहे त एयरपोर्ट ते सिर्फ़ मुसाफ़िरनि खे वञण जी इजाज़त हूंदी। सिविल एविएशन कॉलोनीअ में मुलाज़िमनि ऐं रिहाइशुनि खां सवाइ ॿियनि गाॾियुनि जी दाख़िला जी इजाज़त न हूंदी। नेब पारां मुल्की तारीख़ में सभ खां वॾो ऑपरेशन 350 एकड़ ज़मीन वापसि कराए वरिती। नेब बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सहकार सां क्लिफ्टन ब्लॉक 1 ऐं 2 में कार्रवाई कई वई। ऑपरेशन में नेब पारां 423 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी 350 एकड़ ज़मीन नेब हथ कयल ज़मीन सिंध हुकूमत हवाले करे छॾी। बाकराणी वेझो खुरमज़ामत ते पीउ ऐं पुट जे क़त्ल वारे वाक़िए जो जरगो। इल्ज़ाम हेठि आयल धुर ते 50 लख रुपया ॾंड। PPMA हज़बुल्लाह बुघियो जी सरपंच हेठि जरगे ज़रियनि में ठाह करायो वियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद चांडिया धुर मथां 50 लख रुपया ॾंड। 7 महीना अॻु हथियारबंद खुरमज़ामत ते पीरसन हाफ़िज़ अब्दुल कादिर सड़ो ऐं संदसि पुट फारूक अहमद खे क़त्ल कयो हो। टंडेला यार्ड वेझो कोर्ट में पेशीअ ते वेंदड़ नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हिकु ज़ख़्मी। पीर काठी वटि अदालत में पेशीअ ते ईंदड़ नौजवाननि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। 19 वरनि जो फूल बख़्श कलोई थॾे ते मारिजी वियो। वहीद मुराद ज़ख़्मी। मचरियल माण्हुनि क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे हिकु होटल खे बि बाहि ॾेई छॾी।
दादू विच नौजवान जो तशद्दुद थियल लाश त नागोशा भरिसां जवान जो तशद्दुद थियल लाश मिलियो। संदसि सुञाणप ॻोठ जुमो चौहान वासी 40 वरनि जे सरदार चौहान तौरती आहे। नौजवान जे भाउ असगर जो चवणु आहे त संदसि भाउ कल्ह शाम खां घरां निकिरण बाद गुम थी वियो हुयो, जंहिंजो अॼु लाश हथायो आहे। नवाब वली मोहम्मद वेझो गुम थियल पीरसन औरत जो कमंद जे फसल मां ॻरियल हालत में लाश मिलियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। ताज़ो पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ मलक चंगेज़ समेत 10 ॼणा करप्शन केस मां बरी। हैदराबाद जे एंटी करप्शन कोर्ट थाणे बोला पांजे देह बब्बर बंद जे सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत 15 सालनि बाद ॾोह साबित न थियण ते मलक चंगेज़ संदसि भाउ मलक वहीद सौठ मलक पहाड़ खान समेत 10 जवाबदारनि खे बरी करे छॾियो। बाकराणी में एंटी करप्शन जो खुराक खाते जे गोदाम ते छापो, हिकु ॼणो गिरफ़्तार। एंटी करप्शन जी टीम गोदाम ते छापो हणी करोड़े रुपयनि जी कणक फुर्द बुर्द करण जे इल्ज़ाम हेठि अॻूणे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नेमतुल्लाह जेसर खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार नेमतुल्लाह जेसर एंटी करप्शन जी ख़ुसूसी अदालत में पेश। 4 ॾींहनि जी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले। एंटी करप्शन जे अमलदारनि जो चवणु आहे त रिकॉर्ड तहत 34 करोड़ 53 लख रुपया मालियत जूं 34,500 कणक जूं बोरियूं ग़ाइब हुयूं, जंहिं जी जांच जारी आहे।